अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॻे जुमे ते असां पार्ट 1 कयो ऐं मौज़ू आहे क़वाइद क़ुरानिया, 50 क़ाइदत क़ुरानिया फ़ी नफ़्स वल हयात। डॉक्टर उमर बिन अब्दुल्लाह मुक़बिल जेको कसीम यूनिवर्सिटीअ जो प्रोफेसर आहे, इन किताबु लिखियो आहे त क़ुरान शरीफ़ में 50 अहिड़ा क़ाइदा आहिनि जिन ते इंसान खे अमल करणो पए। लेकिन इन ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ जेका हिकिड़ी हदीस पेश कई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, जंहिंजा आख़िरी अल्फाज़ आहिनि त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत जी शफ़ाअत कंदो ऐं उन शफ़ाअत जे नतीजे में असां जन्नत में वेंदासीं। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िर में चकर हणंदो, दारो उहो मालिक वटि वेंदो, उन खे चवंदो त भला मुंहिंजा माण्हू अञा आहिनि त कोन? चईसीं जेकी तव्हां शफ़ाअत कई, जिन खे शफ़ाअत लॻी जन्नत में पहुची विया आहिनि, पर तुंहिंजी उम्मत जा उहे माण्हू जंहिंखे क़ुरान रोकियो आहे उहे निकिरी न सघंदा। जंहिंखे क़ुरान रोकियो, हाणे ॿुधो अरबी, फ़अक़ूल चवनि त चवंदो मां बक़ीअ फ़िन्नार, जहन्नम में बाक़ी उहे बचियल आहिनि, इल्ला मन हबसहु क़ुरान, जंहिंखे क़ुरान रोके छॾियो आहे, वो वजब अलैहि ख़ुलूद, इहे कॾहिं बि कोन निकिरंदा, खणी केर बि शफ़ाअत करे। माना त जेकॾहिं माण्हू अलाह जे क़ुरान खे उहा अहमियत न ॾींदो, उन जे हुकुमनि खे नज़रअंदाज़ कंदो, पुठीअ ते उछलाईंदो, त इन माण्हूअ जी को नबी बि शफ़ाअत कोन करे सघंदो। इहा हदीस कंहिंजी आहे? सही बुख़ारीअ जी हदीस 4476। ऐं इहा केरु थो चवे? ख़ुदि पाण मालिक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाए थो। तंहिंजे करे अल्लामा इक़बाल चए थो, वो ज़माने में मुअज़्ज़िज़ ते मुस्लमान होकर और तुम ख्वार हुए तारके क़ुरान होकर। हाणे चए थो त फ़िक्र सा ख़ैर मिन क़ियामिल लैल, क़ुरान पाक जे हिकिड़े आयत ते हिकिड़ो सेकंड उन ते गौर फ़िक्र करण जो सवाबु सॼी राति तहजद पढ़ण खां वधीक आहे। सॼी राति फ़िक्र सा ख़ैर मिन क़ियामिल लैल, तदब्बर की एक घड़ी पूरी रात इबादत से बहितर है। हाणे जेको मां पहिरियों पाठ कयो आहे, उन्हीअ में 16 क़ाइदा असां करे विया आहियूं। क़ाइदो पहिरियों हो त माण्हुनि सां सुठो ॻाल्हायो। ॿियो क़ाइदो हो त जेकॾहिं तव्हांखे सम्झो था त हीअ शइ मूंखे नथी वणे, पर अलाह जेकॾहिं चए थो, थी सघे थो उन में ख़ैरु वधीक हुजे। तव्हांखे का शइ पसंदि आहे, पर तव्हां सम्झो था त हीअ मुंहिंजे लाइ सुठी आहे, पर उन में शर हुजे, इहो फ़ैसिलो क़ुरान कंदो। क़ाइदो टियों हो त हिक ॿिए सां नेकी ऐं हिक ॿिए सां फज़ल न विसारियो। उन खां पोइ क़ाइदो नंबर चौथों त हर इंसानु जेको चङो ऐं बुरो करे थो, उनखे ख़बर आहे त मां बुरो थो कयां, पोइ चाहे खणी उज़र करे। ऐं जंहिं अल्लाह फ़रमाए थो जेको कूड़ ठाहींदो दीन जे मामलनि में, माण्हुनि खे गुमराह कंदो, उहो तबाह थींदो। ऐं क़ाइदो छहों हो त सुलह ख़ैर आहे, हिक ॿिए में ठही हलो, ज़ाल मुड़ुस सां ठही हले, घरवारा ठही हलो। ऐं ॿियो क़ाइदो हो सतों त जेके माण्हू मुहसिन आहिनि, जेके अलाह जो कमु कनि था, उन जी पकड़ कान थींदी। क़ाइदो नंबर 8 हो केरु कंहिंजो वज़न न खणंदो आख़िरत में। क़ाइदो नंबर 9 मर्द ऐं औरत डिफरेंट आहिनि। ऐं क़ाइदो नंबर 10 अलाह उन्हनि जी मदद ज़रूरु कंदो जेके अलाह जी मदद कनि था। क़ाइदो 11 कॾहिं बि जादूगर, तावीज़ लिखण वारा, जिन बछाइण वारा कॾहिं बि इहे फलाह कोन पाईंदा। क़ाइदो नंबर 12 तव्हां वटि अलाह जे आॾो इज़त वारो उहो आहे जेको अलाह खां वधीक डिॼी अलाह जे हुकुमनि ते हले थो। क़ाइदो नंबर 13 पीउ ऐं ॿार तव्हांजा, तव्हांखे कहिड़ी ख़बर त इहे तव्हांजे लाइ आख़िरत में नफ़ो कंदा, तंहिंजे करे तव्हां सभिनी सां सुठो हलो। 14 जेकॾहिं हिन क़ुरान ते जेको नथो हले, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चवण ते नथो हले, त इहा सम्झी वञो त इहे पंहिंजे नफ़्स ते हलनि था। ऐं 15 जेके अलाह खां डिॼण वारा उन जी पछाड़ी भली थींदी। ऐं क़ाइदो नंबर 16 बुछड़ो ख़बीस ऐं नेक इहे बराबरि न आहिनि। ऐं हाणे असां कंदासीं क़ाइदो नंबर 17, अॼु खां शुरू कंदासीं।
असीं हींअर वापसि वञूं था क़ाइदे नंबर 17 ते। सतरों क़ाइदो चए थो इन ख़ैर मन निस्तअजरतल कवियुल अमीन, माना जेकॾहिं तव्हां पाण वटि असिस्टेंट रखो था, नाइब रखो था, कमु करण वारा रखनि था, त इन में ॿ शयूं ॾिसो। हिकिड़ो त उहो सिहतमंद हुजे, ॿियो नेक हुजे, अमीन हुजे। छाकाणि त जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन न्याणियुनि खे ॿकरीअ जो पाणी पीआरियो त उहे पंहिंजे पीउ खे छा वञी चवणु लॻियूं? चए थो त कालत इहदाहुमा या अबतिस्तअजिरहू, कि मूसा अलैहिस्सलाम खे पाण वटि रख, छो त बहितर उहो आहे वठण वारो जेको कवि ऐं अमीन हुजे। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जी बि अलाह ताला इन ॿिनि वस्फ़ुनि सां तारीफ़ कई आहे। अलाह ताला फरमायो थो इन्नहू लक़ौलु रसूलिन करीम, हीउ जेको क़ुरान शरीफ़ खणी अचे थो इहो जिब्राईल अलैहिस्सलाम आहे, जो रसूल करीम आहे, ज़ू क़ुव्वतन इंद ज़िल अर्श मकीन, जेको वॾो ताक़त वारो आहे आसमान वारनि में, मुताइन ऐं अलाह जो मुती आहे, सुम अमीन ऐं अमीन आहे। त इहा जिब्राईल अलैहिस्सलाम जी अलाह तारीफ़ करे थो हुन जे कवीअ हुजण जी ऐं हुन जे अमीन हुजण जी, जेका असांखे हुकुम थो करे त तव्हां बि ईअं कयो। उन खां पोइ क़ाइदो नंबर 18, वला यहीकुल मकर सय्य इल्ला बि अहलिही, याने जेकॾहिं को चालाकी कंदो, कंहिंजे ख़िलाफ़ु साज़िश कंदो, कंहिंखे फासाईंदो, उन ते केस कंदो, त इन्हीअ जो असरु हुन जे ख़ानदान ते मोटंदो। अलाह ताला जो क़ुरान जो क़ाइदो आहे। तंहिंजे करे असां कंहिं ग़रीब खे न फासायूं, कंहिं ते कूड़ी FIR न कटरायूं, छो त कूड़ी FIR कटराइण जो असरु तव्हांजे ख़ानदान ते मोटंदो। क़ुरान जो इल्ला बि अहलिही, इहो मोटंदो तव्हांजे ख़ानदान। पोइ इहो कंहिं ते किरंदी या भला या नौसद पुट ते किरे, धीउ ते किरे, कंहिं ते किरे, इन खां बचणु खपे। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो इस्तिकबारन फिल अर्द व मकर सही, तकबुर करे ज़मीन ते हलण वारा ऐं चालाकियूं कनि था बुछड़ियूं ऐं अटकलूं कनि था बुछड़ियूं। वला यही कुल मकर सही इल्ला बि अहलिही, इहो जेको मकर कनि था इन बुछड़े मकर जो असरु हुनजे ख़ानदान ते ईंदो। फहल यंज़ुरून इला सुन्नतुल अव्वलीन, अलाह चए थो तव्हां हिस्ट्रीअ में ॾिसो, हिन क़ुरान जे पोयनि क़ौमुनि जो अहवालु ॾिसो, त इहो ई कानून मुंहिंजो जारी सारी आहे फ्रॉम द बिगनिंग। फलन तजिद लि सुन्नत अल्लाह तब्दीला, इहो कानून न मुंहिंजो मटिबो। वलन तजिद लि सुन्नत अल्लाह तहवीला, न इहो वरी रस्तो मटाईंदो। इन में अचे थो त जेको सभिनी खां वॾो मकर कंदो हो फ़िरौन कंदो हो। अलाह ताला फरमाए थो त उन जेको आहे से जॾहिं फ़िरौन खे मूसा अलैहिस्सलाम इहो चयो त फसतज़कुरून मां अक़ूल लकुम व उफ़्विदु अमरी इलल्लाह इन्नल्लाह बसीरुम बिल इबाद, चई जेको मूं तव्हांखे चयो आहे इहो तव्हांखे ज़रूरु इहा यादि ईंदो। ऐं पंहिंजो मामिलो अलाह ते छॾियां थो, जेको ॾिसे थो पंहिंजे ॿाननि खे। पोइ अलाह फरमाए थो वक़ाहुल्लाह सय्यात मां मकरू, इन फ़िरौन जेके हिन जे ख़िलाफ़ु चालबाज़ियूं कयूं अलाह हुनखे बचायो। व हाक बि आल फ़िरौन सूअल अज़ाब, ऐं फ़िरौन ऐं हुन जे ख़ानदान खे पकिड़े वियो सख़्तु बुछड़ो अज़ाब। हाणे इहे किथे आहिनि फ़िरौन वारा? अन्नार युरिदून अलैहा गुदूं वल अशिया, इन्हनि जा रूह जेके आहिनि कारनि पखनि में आहिनि, सुबुह शाम इन खे जहन्नम जो राउंड करायो वञे थो। यौम तक़ूम सात, जॾहिं क़यामत थींदी ऐं उन्हनि खे जिस्म मिलंदो। हिन वक़्तु जो जिस्म हिते पियो आहे, म्यूज़ियमनि में पियो आहे ऐं थधा लॻा पिया आहिनि, छो त उहो ख़राबु न थियनि। त 4 डिग्री सेंटीग्रेड ते फ़िरौन जी बाडियूं रखियूं पियूं आहिनि। चए थो जॾहिं क़यामत थींदी अदखिलू आल फ़िरौन अशदुल अज़ाब, जॾहिं बाडी मिलंदनि पोइ हुननि खे फ़िज़िकल अज़ाब शुरू थी वेंदो। तंहिंजे करे रसूल सलाम फरमायो आहे त इहा टूअर न सिर्फ़ु जहन्नमिन जी थींदी आहे, पर जन्नतिन जी बि हले पई थी टूअर। छो त जेके जन्नती नेक माण्हू आहिनि उहे बि जन्नत में आहिनि, लेकिन उन्हनि जा रूह अछनि पखियुनि में आहिनि। शहीद बि जन्नत में आहिनि, लेकिन उन जा रूह सावनि पखियुनि में आहिनि। इन जी टूअर हले थी। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन अहदकुम इज़ा मात, जॾहिं बि तव्हां में को मरी वञे थो
उर्ज़ अलैहि, मां हलो माने उर्दूअ में थो पढ़ां थी तव्हांखे इत्मिनान थिए। अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह रिवायत करते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, जब तुम में से कोई शख्स मर जाता है तो सुबह शाम उसके सामने उसका ठिकाना पेश किया जाता है। अगर वो अहले जन्नत में से है तो कहा जाता है कि ये तुम्हारा ठिकाना, माना टूर में ॾसींदा है तुंहिंजो घर आहे, तुंहिंजो बाग आहे, तुंहिंजी बाग आहे। वो अगर अहले जहन्नम में से है तो कहा जाए ये तुम्हारा ठिकाना है, यहाँ तक कि अल्लाह ताला तुम्हें क़यामत के दिन उठाएगा। माना फिज़िकल पोजीशन तॾहिं मिलंदी जॾहिं उनखे जिस्म मिलंदो। त इहा ई ॻाल्हि अल्लाह साईं करे थो फ़िरौन जी, त इहो जेको सुबुह शाम इनखे जहन्नम जी टूअर कजे थी, लेकिन जॾहिं क़यामत थींदी जिस्म मिलंदनि पोइ इन्हनि खे कराइनि था। हाणे इहे जेके ठग आहिनि जहन्नम में वञनि था, हाणे फ़िरौन बि आहे न मकर कंदो, ईअं असां वटि बि आहिनि जेके अंदरूनी तौर पलीत आहिनि, नजासत आहिनि, लेकिन ज़ाहिरी शिकिल में वॾी ॾाढ़ी सावा कपिड़ा ऐं 5-6 मुरीद गॾु पोइ माण्हुनि खे गुमराह करे शिरक में लॻाइनि था। जॾहिं इहे जहन्नम में वेंदा त इहे जेके हिन जा कूड़ा मुरीद थिया आहिनि हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा। अलाह फरमाए थो इज़्ज़त हाजून फिन्नार, इहे पाण में विढ़ंदा, हिक ॿिए खे ॾिसी विढ़ंदा, चवंदा अड़े तूं त एॾो कूड़ो पीर ठहियो वेठो आहीं, असांजा लाह कढी हिते पहुतो आहीं। फ़यक़ूल ज़ूफ़ा माना उहे जेके हुनजे पोयां लॻा, लिलज़ी नस्तकबरू जिन जे पोयां ही लॻा, छा था चवनि, इन्ना कुन्ना लकुम तबन, जीअं असां त तव्हांजे पोयां पे हलियासीं, न साईं करामत वारो आहे, साईं असांखे जन्नत में बचाईंदो। पर हल अंतुम मुग़नून अन्ना नसीब मिनन्नार, हाणे जो असांखे हेॾो जहन्नम जो अज़ाब पियो थो मिले, भला इन मां को टुकड़ो तव्हां छॾाईंदव, कुझु न कुझु त असांखे रिलीफ वठी ॾींदव। त छा चवंदा उहे, काल लज़ी नस्तकबरू, इहे जेके गुमराह करण वारा चवंदा, इन्ना कुल फ़ीहा, चए बसि करे वियो, सभु जहन्नम में वेठा आहियूं। इन अल्लाह क़द हकम बैनल इबाद, अल्लाह पंहिंजा डिसीशन करे चुकिया, रिज़ल्ट उमिरी असीं छा कयूं इन्हनि खे, इहा ॻाल्हि थो करे। उन खां पोइ अल्लाह साईं क़ाइदो नंबर 19 व लकुम फिल क़िसास हयात, चए थो जेको क़तलु करे थो उन कातिल खे मारणो आहे। ऐं ईअं न थिए जो कोई वॾे माण्हूअ जे पुट क़तलु कयो आहे त पोइ वरी जेको आहे सो, या हिकिड़ो माण्हू असांजो ॻोठ में कंहिंखे क़तलु करियो, असां वरी वञी बंदूक हणी जेको उनजे ख़ानदान जो या बिरादरी जो ॿनीअ में वेठो आहे 2-3 खे मारे चऊं, इहो हराम आहे। क़तल जो क़िसास जो मतिलबु आहे त जेको क़तलु करे थो उनखे ॾियो, ऐं क़ुर शरीफ़ में अचे थो त इहो तव्हां ते फ़र्ज़ु कयो वियो आहे, अल हुर बिल हुर, माना जेकॾहिं कंहिं वॾे माण्हूअ जे माण्हूअ क़तलु कयो आहे त उन खे ई मारणो आहे उनजे बदिले में। वल अब्द बिल अब्द, कंहिं नौकर क़तलु कयो आहे, नंढी ज़ात जे माण्हूअ क़तलु कयो आहे त उन खे क़तलु कबो। ईअं न त हाणे हिकिड़े वॾे ख़ानदान जो हिकिड़े नौकर क़तलु कया त हू चवनि असां जेको वॾे ख़ानदान खे मारींदासीं। औरत क़तलु कया औरत कंदो, हा बाक़ी जेकॾहिं हिक ॿिए खे माफ़ु कनि था या हिक ॿिए खां वदियत वठनि था त इन जो आहे। अल्लाह साईं फरमाए थो, तंहिंजे करे इहा ॻाल्हि आहे। क़ाइदो 20 वमई युहिनिल्लाह फमा लहू में मुकरिम, जंहिंजो फ़ैसिलो अल्लाह ज़लील करण जो करे उन खे दुनिया जो को बादशाह, को वज़ीर, को मिनिस्टर इज़त नथो ॾेई सघे, उहो ज़लील ई थींदो जेको अल्लाह जंहिंखे ज़लील करे। अल्लाह साईं फरमाए थो, अलम तर अन अल्लाह यसजुदु लहू मन फिस समावात व मन फिल अर्द, तव्हां ॾिसो नथा त ज़मीन आसमान में हर शइ अल्लाह जे हुकुम ते पई थी हले, हुकुम जी इनहराफ़ी नथी किथे। यसद जी माना छा आहे त अल्लाह जे चवण में ॿाहिरि नथी वञे। व शम्स वल कमर वल नुजूम, चाहे सिज हुजे, चंड हुजे, तारा हुजनि, वल जिबाल पहाड़ हुजनि, व शजर चाहे वण टिण ॿनियूं ॿारहं, व दवा जानवर हर क़िस्मनि जा, कसीर मिन नास, ऐं अक्सरियत माण्हू अलाह खे मञनि थियूं। मिसाल तौरु अलाह खे न मञण वारियूं क़ौमूं तमामु घटि आहिनि, 5% बि न आहिनि। ईसाई अलाह खे मञनि, यहूदी अलाह खे मञनि, हिंदू भॻवान खे मञनि, मुस्लमान अलाह खे मञनि, त अक्सरियत माण्हू अलाह खे मञनि थियूं। लेकिन अलाह खे मञण खां पोइ वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मञण वारनि खे मुस्लमान चइबो आहे, ऐं जेके वरी इन खे नथा मञनि पंहिंजनि नबियुनि खे, त इन लाइ उहो जुदा थी विया। लेकिन अल्लाह फरमाए थो, मञण खां बावजूद बि कसीरुन हक़ अलैहिल अज़ाब, इन्हनि मां वरी बि 85% इन्हनि खे जहन्नम में वञिणो आहे। छो त अल्लाह खे मञण जे बावजूद बि मञनि था अल्लाह वाहे, पंहिंजे हुकुमनि ते कोन था हलनि, कानून ते कोन था हलनि, सुनत ते कोन था हलनि। तंहिंजे करे वमई युहिनिल्लाह, जंहिंखे अल्लाह ज़लील करे, फमा लहू में मुकरिम, उनखे केरु इज़त कोन थो ॾेई सघे। इन अल्लाह यफ़अल मा यशा, या सजदे जी आयत आहे। अल्लाह ताला जेको चाहे सो करे, माना हे कानून चए थो मूं ठाहियां तव्हांजी मर्ज़ी,
हाणे इन ते असांखे सजदो करिणो पवंदो, सभई सजदो कयो। इन सजदे में राति मूं पढ़ियो त कंहिं साहबी रसूल सां पुछियो त साईं भला हिते सजदो करिणो आहे? चयईं त जंहिंखे करिणो आहे त पढ़े न त न पढ़ो। तंहिंजे करे मां डिॼी वियुसि। क़ाइदो नंबर 21, या लज़ीन आमनु इत्तक़ुल्लाह व कूनू मस्सादिकीन, माना ए ईमान वारो, तव्हां अल्लाह जे हुकुमनि ते सचे दिलि सां हलो ऐं तक़वा अख़्तियार कयो। व कूनू मस्सादिकीन, ऐं अहिड़ी जमायत में शामिलु थियो जेका जमायत सचनि जी आहे। ऐं सची जमायत जो जेको पहिरियों जेको हिन दौर में आहे उहो आहे त चंदेबाज़ी कान कंदी, आधा देग में आधा जेग जे चकर में कान पवंदी। हा, माना उहे सचा माण्हू आहिनि जेके पंहिंजे ज़ाती मिल्कियत प्रॉपर्टी मां अलाह जे रस्ते में ख़र्च कनि। इहा वॾे में वॾी सचाई आहे। बहरहाल असां ॿियनि जी बि तनक़ीस कोन था कयूं, पर हिते जेको मक़सदु आहे अलाह इहो ई थो चए। हाणे अचो हिन ते हदीस शरीफ़ आहे, रसूल मां हाणे तर्जुमो थो कयां। अलैकुम बिसिद्क़, हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद खां रिवायत, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सच खे लाज़िम पकड़ियो, छो त सच जेको आहे सो नेकीअ जो रस्तो थो ॾेखारे ऐं नेकी जन्नत ते वठी थी वञे। ऐं जेकॾहिं माण्हू रोज़ानो हर वक़्तु सच ॻाल्हाईंदो रहे थो ऐं हुनजो इरादो करे थो त अल्लाह ताला अॻिते हली हिन जो लिखी थो छॾे सचो आहे, या डिग्री मिली थी वञे हुनखे। जेको माण्हू ज़ाती मफ़ाद लाइ कूड़ नथो हणे ऐं हमेशह सच ॻाल्हाए थो, खणी नुक़सानु पए, त पोइ छा थो चए? चए थो यतहर्रा सिद्क़ हता युक्तब इंदल्लाह सिद्दीक़न, माना सच हुनजी लाइफ में हलंदो थो रहे त अल्लाह ताला हिन खे मथे थो लिखे हुनजे रजिस्टर में त हीउ सचो आहे। तंहिंजे करे जेको आहे सो पंहिंजे कूड़ खां पासो कयो। बेशक कूड़ गुनाह जो रस्तो थो ॾेखारे ऐं गुनाह जहन्नम जे तरफ़ वठी थो वञे। जेको माण्हू हर वक़्तु कूड़ हणंदो रहे थो ऐं जो इरादो बि करे थो त अल्लाह ताला हता यख्तुम इंदल्लाह काज़बंद लिखे थो कूड़ो आहे। ऐं कूड़े जो हिकिड़ो ॿियो ख़तरनाक नुक़सानु आहे, छो त कूड़ो माण्हू आमतौरु ज़हीन हूंदो आहे, IQ तेज़ अथसि, छो त कूड़ हणणु आसानु कोन्हे। कूड़ हणंदव, वरी माण्हू पकड़ींदव त वरी हुन मां ॿियो कूड़ ठाहींदव, मां हीअं थोरी चयो मां हीअं कयो मां हीअं कयो। जेकॾहिं हिन जी वाक़ई IQ तेज़ आहे ऐं कूड़ो आहे त फ़ौरन हिन सां जिन जेके शैतानी जिन राब्तो कंदा हुनखे पीर ठाहिण जी कोशिशि कंदा ऐं बाक़ाइदे हुन सां अची मिलंदा। ऐं मिलण महिल या कंहिं वॾे बुज़ुर्ग वलीअ जो नालो वठंदा या हुनखे चवंदा असां अलाह साईं जा फ़रिश्ता आहियूं, तूं वॾो बुज़ुर्ग आहीं, असीं तो वटि आहियूं। तंहिंजे करे इहे जेके पीर जेके माण्हुनि खे घरनि जूं ख़बरूं ॿुधाईंदा, इहे जिन ॿुधाईंदा अथनि। ग़ैब जी ख़बर कंहिंखे कान्हे, इहे जिन आहिनि, इन्हनि वटि इन्हनि खे कूड़ो पीर कयो वेठा आहिनि। जेको तव्हां ईंदव तव्हांखे ॾसींदा त तव्हां छो आया आहियो, तव्हांजे घर में फलाणे हंधि जहिड़ो लॻो पियो आहे। ऐं इहे जिन जेके आहिनि, जॾहिं को पीर तमामु मशहूरु थी थो वञे त पोइ उन सां अञा फैसिलिटेट कंदा, उनखे हवा में बि खणी ॾेखारींदा, उनखे तवाफ़ वञी कराईंदा त जीअं उन ॻोठ जा माण्हू ॾिसनि त साईं जेको सो तवाफ़ पियो थो करे। इहे सभु जादूगरियूं कंदा आहिनि, लेकिन इन्हनि सभिनी जो तोड़ ई क़ुर पाक जी दवा आहे सॼे मसइले जी। जे हिनखे तव्हां माना सां पढ़ंदव त इहे सभु जादूगरियूं तव्हां ते असरु कोन कंदियूं। तंहिंजे करे अलाह साईं तारीफ़ थो करे साबिरीन। साबिरीन जी माना आहे हिमत वारा माण्हू, जेके टकरियो अचनि ज़ुल्म सां, जेके टकरियो अचनि बुराइनि सां। व सादिकीन, सच चवण वारा। कानतीन, ऐं अलाह खां डिॼण वारा। व मुनफ़कीन, ऐं अलाह जे रस्ते में माल ख़र्च करण वारा। ग़रीबनि खे ॾियणु, फियूं ॾियणु, बीमारनि जो इलाजु कराइणु। वॾे में वॾो जेको ख़र्चु फ़ाइदे वारो आहे उहो आहे कंहिंखे पेरनि ते बीहारणु, गाॾो वठी ॾियणु, उन में कुझु उनखे छोलनि जो सामान वठी ॾियणु, को बीमार आहे जो TB जो इलाजु कराइणु, माना पंहिंजे पेरनि ते बीही वञे। इहो वॾे, बाक़ी हाणे ईअं ॾेई छॾणु, वञी चटो वञी खा घर खे कर, ईअं न आहे। हमेशह प्लानिंग करे ॾियो, बाबा तोखे छा थो करी, तोखे गाॾो था वठी ॾियूं, तोखे फलाण था कयूं, इन तरीक़े सां। वल मुस्तग़फरीन बिल असहार, याने तौबह कनि था केॾी महिल? तहजद जे टाइम ते। सुभान अल्लाह, तहजद जो टाइम आहे ई तौबह करण जे लाइ। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त, मां तर्जुमो थो कयां त असांजो रब तबारक व ताला हर राति आसमानी दुनिया ते अचे थो ऐं जॾहिं आख़िरी टियों हिसो राति जो थिए थो त फरमाए थो केरु आहे जो मूंखां दुआ घुरे त मां जी दुआ क़बूल कयां, केरु आहे जेको मूंखां सुवालु करे त मां उनखे ॾियां, केरु आहे जो मूंखां बख़्शिश घुरे
त फ़यस्तग़फिरनी फ़अग़फिर लहू, त मां हुनजी मग़फ़िरत कयां। इहो आहे क़ुरान ऐं हदीस पाण में गॾु। छो त मां चवंदो आहियां त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत क़ुरान ते प्रैक्टिकल हुन अमल कयो आहे, त इन करे ॿई क़ुरान आहिनि। सुन्नत बि क़ुरान आहे, छो जी एक्सप्लेनेशन आहे, ऐं क़ुरान आहे। क़ाइदो नंबर 22, इन्नहु मन यत्तक़, जेको अलाह खां डिॼे थो, उहा यस्बिर, ऐं मुड़ुसु माण्हू थी थो रहे, फ़ इन अल्लाह ला युज़ीउ अजर अल मुहसिनीन, अहिड़नि भलारनि जो अलाह अजर कोन मिलाईंदो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन लाइ फरमायो आहे त मद दुनिया फ़िल आख़िरत इल्ला मिस्ल मा यजल अहदुकुम इस्बहु फ़ी यम। चई जेका हीअ दुनिया जा तव्हांजा 60 साल आहिनि न, आख़िरनि जे मुक़ाबले में इन्हनि जो मिसाल ईअं आहे, जेकॾहिं तव्हां समुंड में इन आंगुर ॿोड़ियो ऐं ॿाहिरि कढो त घणो पाणी चढ़ंदो तव्हांजी आंगुर ते। बसि इहा दुनिया आहे ऐं समुंड आख़िरत आहे। तंहिंजे करे जेको आहे सो असांखे इन ते सम्झणु खपे। क़ाइदो 23, आतुल बुयूत मिन अबवा, लफ़्ज़ी त माना आहे त घरनि में पंहिंजे मेन गेट्स खां अंदरि अचो। मिसाल तौरु हाणे अलाह जो मिसाल सम्झा, लेकिन माना ॾाढी गहरी आहे। चए थो त वलईस बिर बि अंतातुल बुयूत मिन ज़ूर आहे, जॾहिं माण्हू हज ते वेंदा आहिनि पोइ मोटंदा आहिनि, पोइ वरी घर जी भित टिपी ईंदा आहिनि। छाजे लाइ? क़ुर एक्सप्लेन कोन थो करे, पर मां ॾसियां थो। थी सघे थो चवंदो ओचितो अचूं त ॾिसूं मायूं छा थियूं कनि, या घर में माहौल कीअं आहे। चए थो इन में इहा नेकी न आहे। वातुल बुयूत मिन अबवा, दरनि मां अचो। हाणे इन जी ॿी माना आहे त हीअ जेके आहिनि अलाह जा दर आहिनि, ऐं सुन्नत अलाह जो दर आहे। तव्हांखे दीन हासिलु करणु इन ॿिन्ही दरनि मां अंदरि अचो। ऐं ॿिया पछवाड़े दर, कंहिं किताब लिखियो आहे, कंहिं कीअं कयो आहे, कंहिं ॻाल्हि कई आहे, उनजी का गारंटी कान्हे। तंहिंजे करे त माण्हू गुमराह थियनि था, के शिरक था कनि, के क़बरुनि खे था पूॼनि। इहे बि त किताब मौजूदु आहिनि न। इहे पछवाड़ा आहिनि, इहे भितियूं टिपणियूं आहिनि। असुल दर आहे क़ुर ऐं सुन्नत। तंहिंजे करे तव्हां साम्हूं हिन मां अचो। इन खां अलावा जेके तव्हांजियूं ॿियूं शयूं आहिनि, जे साम्हूं दर आहे त क़ुर सां मिलंदो, नथो मिले त माना इहे पछवाड़ा आहिनि, इन्हनि मां न अचो। 24 क़ाइदो, वल्लज़ीन जाहिदू फ़ीना लनहदियनहुम सुबलना। अलाह ताला फरमाए थो त जेको मुंहिंजे रस्ते ते कोशिशि करे थो न, त आउं हुनजा रस्ता खोलींदुसि, हुनखे आइडियाऊं ॾींदुसि, इल्मु ॾींदोसांसि, हलंदो रहंदो। क़ुर शरीफ़ में छा थो चवे अलाह साईं? अलिफ लाम मीम हसिबन नास ऐं युतरकू। चए थो छा माण्हू सम्झनि था त मां जन्नत ॾेई छॾींदोसांनि, छॾे ॾींदोसांनि। ऐं यकूलू आमना, रुगो चवनि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, असां ईमान वारा आहियूं। वहुम ला युफ्तनून, बाक़ी आज़माइश कान कंदोसांनि। रुगो ज़बानी चवण सां जन्नत कान मिलंदी। चए थो युफ्तनून, मां तव्हांखे आज़माईंदुसि, कॾहिं कंहिं ग़रीब जी मदद में, कॾहिं ज़ालिम जे ख़िलाफ़ु एहतियात करण में, कंहिं ग़रीब खे बचाइण जे लाइ, कंहिं के कूड़ा केसनि उनजी मदद करण लाइ इम्तिहान वठंदुसि। तंहिंजे करे फरमाए थो वल्लज़ीन जाहिदू फ़ीना लनहदियहुम सुबलना, जेको अहिड़ी कोशिशूं कंदो असां हुनखे रस्ता सिधा ॾेखारींदासीं। व इन अल्लाह लमअल मुहसिनीन, अहिड़नि भलारनि सां अलाह चए थो मुंहिंजी मदद तव्हां सां आहे ई आहे गॾु। तंहिंजे करे हज़रत यकूल अहमद बिन अबी हवारी हदसनी अब्बास बिन अहमद फ़ी क़ौलहू ताला, जेको चए थो त हिन हिकिड़े हज़रत अब्बास बिन अहमद चयो आहे, हीअ हिकु आयत आहे, वल्लज़ीन जाहिदू फ़ीना लनहदियनहुम सुबलना, जेके अलाह जे रस्ते में कोशिशि कंदा उनखे रस्ता ॾेखारींदासीं। त इन ते तफ़सीर में हीअं थो बयानु करे, अल्लज़ी यअमलून बिमा यअलमून, जेके माण्हू अमल कनि था इल्म खां पोइ। माना अलाह ताला हिन में जेके ॻाल्हियूं चयूं आहिनि इहो आहे इल्मु। जेके इल्म खां पोइ अमल कनि था, नहदीम इला माल यअलून, त अलाह चए थो मां हुननि खे हिदायत अहिड़ी शइ जी बि ॾींदी जॾहिं अञा हुननि इल्मु कोन आयो आहे। माना उहे बि हिन खे नयूं नयूं ॻाल्हियूं मां पहुचाईंदुसि हिन जे बारे में। 25 क़ाइदो, वमा नुरसिल बि आयात इल्ला तख़वीफ़ा। चए थो जॾहिं बि मां का निशानी मोकिलियां थो, किथे अज़ाब ॾियां थो, को ज़िलज़िलो ॾियां थो, क़ुर जूं आयतूं ॾियां थो, इहो तव्हांखे सिधे रस्ते ते आणण जे लाइ, तव्हांखे ख़ौफ़ ॾियारण जे लाइ। अलाह ताला फरमाए थो मिसाल तौरु, वमा मनाना अन नुरसिल बि आयात, चए थो जॾहिं बि हिननि खे मूं निशानियूं ॾिनियूं, कंहिं शइ हिननि खे रोकियो, इल्ला अन कज़ब बिहल अवलून, त अॻियनि इन्हनि खे कूड़ो सम्झो। पोइ आतईना समूद नाक़त, असां समूद वारनि खे ॾाची ॾिनी, मुबसिरतनि, जेका ज़ाहिर हुई, फ़ज़लमूं बिहा, उन ते ज़ुल्म कयनि। तंहिंजे करे चए थो मां जेके ॾींदो आहियां शयूं उहे डिॼाइण ख़ातिर। मिसाल तौरु जॾहिं बि अलाह साईं अहिड़ी की ख़ौफ़नाक शइ ॾेखारे
ज़िलज़िलो ॾेखारे त असांजो छा कमु आहे, ड्रिजूं। ऐं ड्रिजण माना छा, हीअं ॾकूं न, क़ुर वरी हिन जो रस्तो थो ॾसे। चए थो व लक़द अख़ज़नाहुम बिल अज़ाब, जॾहिं बि मां हिननि खे अज़ाब सां पकड़ियां थो, फमस्तकानू, पोइ गिड़गिड़ायनि छो न, ॿाॾायनि छो न, ले रबिम रब ने वमा कानू यतदरून, अलाह खां दुआऊं छो न घुरनि। माना अहिड़ी तकलीफ़ अचे त अलाह खे ॿाॾाइणु खपे ऐं अलाह जे आॾो गिड़गिड़ाइणु खपे। ऐं चए थो जिन न कयो, हता इज़ा फतना अलैहिम बाबन सां अज़ाबन शदीद, न कंदा त पोइ असां उनजे मथां दरवाज़ो खोलींदा, जो अज़ाब शदीद थी वेंदो, अहिड़ो शदीद थी वेंदो जो हाणे मोटणु मुमकिन ई कोन हो। इज़ा हूं फ़ी मुबलिसून, पोइ मायूस थी वेंदा त हाणे बचणु मुश्किल आहे। इहा आहे। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे हिन हदीस शरीफ़ में, मां तर्जुमो थो कयां त चए थो जेको सिज ऐं चंड आहे ॿई ख़ुदा जूं निशानियूं आहिनि। कंहिंजे मौत ऐं हया सां इन ते का चंड ग्रहण या सिज ग्रहण कोन थी, इन जो वास्तो ई न आहे इन्हनि शयुनि सां। जॾहिं तव्हां ॾिसो त अलाह खां दुआ घुरो, चंड ग्रहण सिज ग्रहण ॾिसो ऐं अलाह अकबर चओ, निमाज़ पढ़ो, सदको कयो। ऐं पोइ फरमायूं त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ख़ुदा खां ज़्यादा गैरतमंद को शख़्स कोन्हे, उनखे गैरत ईंदी आहे त उनजो को बानो या उनजी का बानी ज़ना करे, ए उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको मां ॼाणा थो, जेकॾहिं तव्हांखे न इहा सॼी ख़बर पवे त तव्हां रुओ वधीक खिलो घटि, याने आलम लज़हक तुम कलीलऊं वल बकई तुम कसीरा। चए थो मूं वटि जेका इन्फॉर्मेशन मां तव्हांखे सॼी ॾियां न, त तव्हां रुअणु शुरू करे ॾियो, तव्हां खां खिलणु विसरी वेंदो। क़ाइदो नंबर 26, इन जाकुम फासिकुम बि न बइन फ़तबय्यनू, जॾहिं बि हिकिड़ो माण्हू फासिक तव्हांखे का ख़बर ॾिए त यकदमि उन ते रिएक्शन न कयो, बल्कि उनजी तहक़ीक़ कयो। हाणे मिसाल तौरु असां वटि SMS था अचनि, यूट्यूब ते अलाए छा छा माण्हू लिखनि था, बसि हाणे जंहिं लिखियो त वरी ॾंडो खणी जे पोयां पइजी वञे, न। छा आहे त छो त इन मां नुक़सानु आहे। चए थो या लज़ीन आमनू इन जाकुम फासिकुम बि न बइन, जॾहिं फासिक जो क्या मतिलबु आहे, न निमाज़ पढ़े, न हुनजे कैरेक्टर जी ख़बर आहे, त उहो माण्हू तव्हांखे का इन्फॉर्मेशन ॾिए त फ़तबय्यनू, माना ईअं नथो चए त हुनखे रद्द करे छॾियो, थी सघे थो सची ॾींदो हुजे, पर फ़तबय्यनू माना रिसर्च कयो, तहक़ीक़ कयो। छो जे ईअं न कंदव अन तुसीबू क़ौमम बि जिहालतिन, ऐं पोइ इन्हीअ जे रिएक्शन जेकॾहिं हुनखे सचो सम्झी ऐं तव्हां कंहिंखे नुक़सानु पहुचायो या कंहिं क़ौम जे ख़िलाफ़ु तव्हां SMS कढी छॾियो, हुनजी बुराई कई, फ़तुस्बिहू अला मा फ़अल्तुम नादिमीन, ऐं जॾहिं ख़बर पएव त इहा ॻाल्हि ग़लति थी त पोइ तव्हां शर्मसार थींदव। तंहिंजे करे कंहिं बि इंफॉर्मेशन जेका कंहिंजे ख़िलाफ़ु हुजे, यकदमि रिएक्शन न कयो, पहिरें जी तहक़ीक़ कयो, नथा करे सघो त उनखे इग्नोर करे छॾियो। फरमाया 27 क़ाइदो, वमन तज़क्का फ़इन्नमा यतज़क्का लिनफ़्सी, माना जेको बि का परहेज़गारी इख़्तियार थो करे उहो पंहिंजे लाइ थो करे, अलाह खे को फ़ाइदो कोन थो पए तव्हांजी नेकी करण सां। अलाह त अलाह आहे, इहो तव्हांखे पंहिंजो तव्हां ते इन जो असरु थो पए। तंहिं करे रब साईं फरमाए थो वला तज़िरु वाज़िरतूं विज़र उख़रा, केर बि कंहिंजो गुनाह आख़िरत में कोन खणंदो। खणी केॾो बि वॾो बुज़ुर्ग हुजे, तव्हां सां हींअर चंदा थो वठे, साईं तव्हांखे छॾाईंदो, कूड़ आहे। व इन तदव मुश्किलतुनि इला हिमलिहा, जेकॾहिं तव्हां जंहिंजे मथां गुनाहनि जो वज़न आहे, जेकॾहिं तव्हां कंहिंखे सॼो ला युहमल मिन्हू शैया, त मुंहिंजो अधु गुनाह या थोरो खण कोन खणंदो, वलो कान ज़ा कुर्बा, चाहे भाउ हुजे, चाहे पुटु हुजे, चाहे पीउ हुजे, तव्हांजो गुनाह ज़रूरु कोन खणंदो। बाक़ी इन मां तुंज़िरु लज़ीन, बेशक उन्हनि खे डिॼायो वञे थो जेके यक्षून रब्बहुम बिल ग़ैब, जेके अलाह खां ग़ैब में डिॼनि था, अकामू सलात ऐं निमाज़ क़ाइमु कनि था। वमन तज़क्का, जंहिं परहेज़गारी कई, फ़इन्नमा यतज़क्का लिनफ़्सी, उन पंहिंजे पाण खे परहेज़गारी कई, व इलल्लाह मसीर, ऐं तव्हांखे वञिणो आहे। अहिड़े नमूने सां अलाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे इन मौज़ूअ ते चयो आहे। चए थो हल अताक हदीस मूसा, चए थो तव्हांखे मूसा अलैहिस्सलाम जी स्टोरी ॿुधायूं। इज़ नादाहू रब्बू बिल वादिल मुक़द्दस तुआ, अलाह ताला हिन खे वादे मुक़द्दस में आवाज़ ॾिनो। छा चयईंसि, इज़हब इला फ़िरौन इन्नहू तग़ा, फ़िरौन ॾे वञ, उन ॾाढो ज़ुल्म शुरू करे ॾिनो आहे माण्हुनि सां, तमामु ज़ालिम थी वियो आहे। फ़कुल हल लक इला अन तज़क्का, ऐं उनखे छा वञी चईसि त हल लक इला अन तज़क्का, चए थो छा तूं परहेज़गारी इख़्तियार करणु चाहीं थो। व अहदियक, मूं वटि इन्फॉर्मेशन आहे, आउं तोखे सिधो रस्तो ॾेखारींसि, इला रबिक, पंहिंजे रब जी तरफ़, तख़्शा, त तूं न खां डिॼी। इहा ई ॻाल्हि फ़िरौन खे वञी थो चई, ॿई ॻाल्हियूं। कहिड़ियूं ॻाल्हियूं, जेका हिन जो असांजो मौज़ू आहे। कहिड़ो, वमन तज़क्का फ़इन्नमा यतज़क्का लिनफ़्सी, जेको परहेज़गार थींदो पंहिंजे फ़ाइदे ॾिनो। त मूसा अलैहिस्सलाम बि फ़िरौन खे इहा ई ॻाल्हि थो वञी चवे।
टाइम थी वियो आहे। ओके, सो हे पार्ट 2 आहे, ऐं इहो पार्ट 2 बि तव्हांजो अपलोड थी यूट्यूब ते अची वियो आहे। पार्ट 1 अवेलेबल मौजूदु आहे, हींअर पार्ट 2 अची वेंदो। 50 क़ाइदा आहिनि हर जुमे ते, बाक़ी ॿिया पार्ट कंदासीं। अलाह ताला खां दुआ आहे कि अलाह पाक असांखे सम्झी अमल कई तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाह।